हीउ वाक़ियो थियो राति नदीम शेख जेको आहे मुंहिंजो मासात हुयो ऐं जेको असां राति जो 9:30 बजे 10 बजे दारे घर हुआसीं त ख़बर पई त जेको आहे नदीम खे गोली लॻी आहे ऐं उहा पुलिस ई इंफॉर्म कयो हुयो जेको आहे त ऐं खणी आयासीं अस्पताल में। असांजी न कंहिंसां दुश्मनी आहे न को उन असांखे को ॿुधायो हो त मुंहिंजी कंहिंसां मूंखे धमकी मिली आहे या को कंहिं मूंखे धमकायो आहे ऐं हू पंहिंजे रूटीन मुताबिक़ जेको आहे त पंहिंजे 8:30 10 बजे धारे जेको आहे पंहिंजो दुकानु बंदि करे जेको आहे त घर ॾांहुं ईंदो आहे ऐं जीअं मोटरसाइकिल ते आया पिए त जेको आहे मीरनि जे बाग़ वटि हिते ई हिन सां इहो वाक़ियो पेश आयो आहे ऐं उन ई जॻह ते जेको आहे त SP मटियारी जेको आहे उन सरज़मीन ते पहुतो ऐं SP साहब जिन असां सां को बि अञा को बि राब्तो न कयो आहे ऐं असां बाला ऑफिसरनि खां इहा उमेदु रखूं था त ऐं इल्तिजा कयूं था त असांखे इंसाफ़ ॾिनो कयो वञे ऐं बेगुनाह जेको आहे उहो खून थियो आहे ऐं हुननि जी कंहिंसां बि अहिड़ी का दुश्मनी वग़ैरह न हुई जेको